गुज़िरियल ॾींहुं उहो किरदारु जेको किरदारु घोटकी ज़िले अंदरि बल्कि उत्तर सिंध जे अंदरि मज़हबी इंतहा पसंदी फ़िरके वारियत खे हवा ॾींदड़ ऐं धरती धड़नि हिंदुनि लाइ अज़ियत जहिड़ो माहौल पैदा कंदड़ हिकु शख़्स जेको मासूम नियाणियूं जबरन अगवा कराए उनखे इस्लाम जहिड़ो मुक़दस ऐं अज़ीम नज़रे पैगम्बर ख़ुदा जे रहमतुल आलमीन वारे उन पैगाम जी नफ़ी कंदड़ उहो शख़्स प्रेस क्लब कराचीअ में वेही उहो सिंध जे क़ौम परस्त तहरीकुनि जे मथां इल्ज़ाम थो हणे। सिंध जूं क़ौम परस्त तहरीकूं पुरअमन आहिनि। सिंध जूं क़ौम परस्त तहरीकूं अदम तशद्दुद, इंसानी इत्तिहाद, मज़हबी रवादारी में ईमान रखंदड़ आहिनि। असां दुनिया जे सभिनी जुमिले मज़हबनि सां मुहबत कंदड़ आहियूं, पर ही सामारो ऐं सिंध जी मुक़दस दरगाह, उन मुक़दस दरगाह जे नाले में भरचूंडी जी मुक़दस दरगाह जंहिंजो गादी नशीन हमेशह मज़हबी रवादारी वारे पैगाम जो अमीन रहियो आहे, उन जी आड़ वठी हिकिड़ो बदनाम ज़माना शख़्स ऐं उहो वेही ऐं सिंध जे क़ौम परस्त तहरीक, सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जे सान्याहबंद, सिंध जे उन शऊर जे मथां, कानूनदाननि जे मथां हलां करे थो। एजेंट आहिनि। एजेंट शख़्स आयो हो पंहिंजी ड्यूटी ऐं बहताननि जे ज़रिए उनखे प्रेस क्लब कराचीअ में ख़ासि एजेंडा तहत उन दहशतगर्द मियां मिठू खे विहारियो वियो हो त उहो सिंधी क़ौम परस्त तहरीक जे ख़िलाफ़ ज़हर उगाछे ऐं इल्ज़ामबाज़ी करे। असां पंहिंजी क़ौम जा ख़ादिम ऐं आशिक़ आहियूं। असांजी हज़ारनि सालनि जी पुरअमन इंसानी इत्तिहाद वारी तहरीक ऐं फ़िक्र ऐं फ़लसफ़ो रहियो आहे। मज़म्मत था कयूं उनजी कराची प्रेस क्लब में कयल प्रेस कॉन्फ्रेंस ऐं इमरान ख़ान जहिड़े तअस्सुब परस्त कानून ऐं जमहूरियत जी लताड़ कंदड़ मीडिया, अदालतुनि, पार्लियामेंट ऐं मुल्क जे बुनियादी इंसानी हक़नि जी तौहीन कंदड़ इमरान ख़ान ख़िलाफ़ जेका तहरीक शुरू थिए थी ऐं उन तहरीक जे खे सबोटेज करणु, उन में मज़हबी फ़साद कराइण जे लाइ ख़ुसूसी ड्यूटी तहत मियां मिठू खे विहारियो वियो हो ऐं मियां मिठू उन मिठू पुट ॿोल सिंध जो हिकिड़ो जुमिलो आहे, उनखां ॿोली ॻाल्हाई वई त उहो हिक ई तीर सां ॿ शिकार करे क़ौम परस्त तहरीक जे ख़िलाफ़ ज़हर उगाछे ऐं बुनियादी इंसानी हक़नि, मीडिया ऐं आइन ऐं कानून जी लताड़ कंदड़ कारो कानून ऐं ज़ुल्म मढ़ींदड़ इमरान ख़ान ख़िलाफ़ जेका तहरीक शुरू थी थिए उन तहरीक जे हवाले सां ज़हर उगाछण आयो हो, उनजी मज़म्मत कयूं था ऐं सिंध जे माण्हुनि खे चऊं था त उहे माण्हू जेके सिंधी हिंदू जेके धरतीअ जा पुट आहिनि, अक़लियत न आहिनि, जेके धरतीअ जा वारिस आहिनि, 1 करोड़ सिंधी हिंदू आहे, ग़ैर मुस्लिम सिंधी आहे, इहो हलियो वेंदो त सिंधी अक़लियत में तब्दील थी वेंदा। इहो हलियो वेंदो त सिंधियुनि खां हज़ारनि सालनि जी हक़ हाकमियत ख़तमु थी वेंदी। तंहिं करे उन लाइ धरती ट्रामो करणु, उन लाइ धरती तंग करणु, उनखे ग़ैर महफ़ूज़ करणु, उनजो नंगनि नियाणियुनि ऐं मासूम बचड़नि में हथ विझण जो धंधो इन बदकिरदार शख़्सियतुनि जे हवाले आहे जेके इंसानी इत्तिहाद जा दुश्मन आहिनि, जेके पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं जे रहमतुल आलमीन वारे फ़लसफ़े जा वेरी आहिनि। तव्हां होशियारु रहो। सिंध उन जी मज़म्मत कई आहे। सिंध 6 तारीख़ इन मज़हबी जुनूनियत ऐं सिंध जे कब्ज़े खे रद्द कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk